नाज़िन PPMP ऐं अॻूणे सूबाई वज़ीर इम्तियाज़ अहमद शेख तालका एजुकेशन सेकेंडरी शिकारपुर पारां IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि में ऑफर आर्डर विराइण वारी तक़रीब में शिरकत कई आहे। जावेद राउ जो रिपोर्ट कयो आहे त तक़रीब में DEO सेकेंडरी सैयद मोहम्मद शाह, TEO सेकेंडरी शकूर अहमद सुमरो, अॻूणो तालके नाज़िम शिकारपुर ज़फ़र अली शेख, गस्टा जे सदर सैयद राशिद शाह, फ़हीम अख्तर सुमरो ऐं ॿिया पिणु शरीक थिया। तक़रीब दौरान 8 तालीम मेल ऐं 13 फीमेल उस्तादनि खे ऑफर आर्डर ॾिना विया। उन मौक़े ते ख़िताब कंदे इम्तियाज़ शेख चयो त सिंध हुकूमत बाइज़त रोज़गार ॾियण लाइ सुठे इदारे खां एंट्री टेस्टूं वठी रही आहे त जीअं मेरिट ते नौजवाननि खे रोज़गार मिली सघे, जंहिंमें IBA बहितरीन किरदारु अदा कयो आहे ऐं अॼु मेरिट ते नौजवाननि खे आर्डर मिली रहिया आहिनि। हुन चयो त उमीद था रखूं त कामयाब उम्मीदवार असांजे मुस्तक़बिल जे हुनारनि ते महिनत कंदा ऐं उन्हनि खे कापी कल्चर खां बचाईंदा त जीअं हू पंहिंजो नालो रोशन कनि। हुन चयो त शहर जा 3 स्कूल पंहिंजे ज़िमे खणी रहियो आहियां त जीअं तालीम में बहितरी अची सघे। उन खां अॻु इम्तियाज़ अहमद शेख हीरानंद गंगाबाई अस्पताल पहुची रिबिन कटे पोलियो मुहिम जो इफ्तिताह कयो, जंहिं दौरान DHO शिकारपुर डॉक्टर वसीम शेख, डॉक्टर जहांगीर शेख, सैयद अतर शाह ऐं ॿिया साणस गॾु हुआ। उन मौक़े ते MPA इम्तियाज़ शेख मासूम ॿारड़नि खे पोलियो जा क़तरा पिणु पीआरिया ऐं गंगाबाई अस्पताल में नईं तामीर थींदड़ वार्डनि जो मुआइनो कयो।